पानी सिंधु दरिया ते केनालनि जे हवाले सां ऐं रवादारी मार्च जे हवाले सां अॼु रैली निकिती आहे। सवनि जे तइदाद में हिते माण्हू मौजूदु आहिनि। औरतूं मर्द ऐं ॿारनि वॾे अंग में शिरकत कई आहे ऐं रवादारी मार्च जे निकिरण खां अॻु में सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम तमामु घणा सख़्तु हुजण जे करे पुलिस ऐं ॿिया जेके इदारा आहिनि उहे हाई अलर्ट आहिनि। हुननि जो चवणु आहे त जेको मुख़्तलिफ़ मज़हबी तंज़ीमुनि जे तरफ़ां थ्रेड ॾिनो वियो उहो थ्रेड बि क़ाइमु पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे। हीअ मूंखे ॾेखारे सघिजे थो त SSP चौक ते मौजूदु आहियूं। SSP चौक ते जेको आहे सो हीअ रैली आहे रवादारी मार्च वारी उहा पहुतल आहे। वॾे अंग में हिते औरतूं मौजूदु आहिनि। औरतुनि जे हवाले सां बि जेको आहे सो चयो वञे थो त औरतुनि जो बि वॾो अंग मौजूदु आहे। मूंखे ॾेखारे सघिजे थो त सिक्योरिटी जा इंतज़ाम बि सख़्तु कया विया आहिनि। वॾे तइदाद में जेको आहे सो मर्दनि ऐं ॿारनि जी बि शिरकत रही आहे ऐं हिननि जो चवणु आहे त जेसिताईं हीउ जेको आहे सो शाहनवाज़ जे क़त्ल में मुलविस पुलिस हवलदारनि खे गिरफ़्तार न कयो वेंदो तेसिताईं हीउ जेका जदोजहद वारो सिलसिलो हूंदो उहो जारी हूंदो। ऐं जेको आहे सो पाणीअ जे हवाले सां बि रवादारी मार्च में इहो नुक़्तो रखियो वियो आहे त सिंधूअ ते जेके 6 कैनाल जेको आहे सो क़ाइमु कया था वञनि उहे गैर क़ानूनी आहिनि। उहे कॾहिं बि बर्दाश्त न कया वेंदा। उन्हनि खे कॾहिं बि ठहणु न ॾिनो वेंदो। वॾे अंग में औरतूं मर्द मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻुवान मुख़्तलिफ़ सिविल सोसाइटी ऐं वकील अॻुवान पिणु हिते मौजूदु आहिनि। वकीलनि जे मुख़्तलिफ़ जेके अॻुवान आहिनि मुख़्तलिफ़ उन्हनि जा फोरम आहिनि उन्हनि जा अॻुवान बि मौजूदु आहिनि। सिंधी अदबी संगत ऐं जेको आहे सो वुमेन फोरम समेत साफ़िन बि हिन रैलीअ में वॾे अंग में शिरकत कई आहे। ताज जोयो साहिब असां सां मौजूदु आहे। हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। ताज साहिब रवादारी मार्च निकितो आहे। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु आहिनि। कीअं पिया ॾिसो त हीअ हुकुमराननि खे हीअ जेको रवादारी मार्च आहे उहो सिंधूअ ते 6 केनालनि ऐं सिंध में मज़हबी इंतिहा पसंदी जे ख़िलाफ़ु आहे। हिन में सिंध जूं समूरूं सियासी अदबी ऐं सिविल सोसाइटीअ जूं तंज़ीमूं शामिल आहिनि। तव्हां सम्झी सघो था त हुकुमरान जेके नारा वेठा आणनि था असां 6 केनाल न मंज़ूर आहिनि उन्हनि जे इरादनि खे तव्हां हिन सिक्योरिटीअ खे ॾिसी अंदाज़ो लॻाए सघो था त हू सभु इन्हनि केनालनि खे हुननि रुगो तस्लीम कयो आहे पर उन ते लिखी ॾिनो आहे। असीं उन्हनि जे कंहिं बि ॻाल्हि खे क़बूल करण लाइ तयारु कोन आहियूं। आउं सम्झां थो त हीउ जेको मार्च उहो सिंध जे जियापे जे हवाले सां हिकिड़ो जेका सिंध में ताज़ी इंतिहा पसंदी जेका लहर आहे। तव्हां ॾिसो त उमरकोट में जेको शहीद शाहनवाज़ कुंबर खे जेको बहिरहम तरीक़े सां जेको शहीद कयो वियो आहे हिकिड़ो हीउ इंतिहा पसंदी जे हवाले सां ॿियो पाणी जे हवाले सां आउं सम्झां थो त ॿई जेके मामला आहिनि सिंध जे वजूद सां सलाड़ियल आहिनि। हिकिड़ो सिंध जे फ़िक्री ऐं रुहानी मामलनि सां सलाड़ियल आहे। ॿियो असांजे ज़िंदगी ऐं मौत सां सलाड़ियल आहे। पाणी हूंदो त हारी हूंदा तव्हां हूंदो असां हूंदो कारोबार हूंदो इंडस्ट्री हूंदी ग़रीब हूंदो गुरबो हूंदो वकील हूंदो जज हूंदो। जेकॾहिं पाणी न हूंदो त धरती न हूंदी धरती जो वजूद न हूंदो असां सभु न हूंदासीं। अॼोकी हिन रवादारी मार्च जे हवाले सां छा चवंदा? असां रवादारी मार्च करे रहिया आहियूं। 2 एजेंडास जे तहत हिकिड़ो इहो आहे त सिंध में वधंदड़ इंतिहा पसंदी खे ख़तमु कयो वञे उनखे सरकार बंदि करे। ॿियो त जेको सिंधूअ ते कनाल ठाहिण जो मनसूबो आहे जंहिंजे ख़िलाफ़ु सॼो अवाम उथलजी पियो आहे इनखे बंदि कयो वञे। असीं अमन था चाहियूं इन जे लाइ ॾिसी रस्तनि ते। देखिए जब आवाम सड़कों पे आती है और अपने मुतालबात रखती है तो कहीं किसी हद तक उन पे असर ज़रूर होता है। और यकीनन आज जो हमारा जो रवादारी का हमारा जा रहा है काफ़िला बिल्कुल इसमें जब लोग नारे लगा रहे हैं और अपनी डिमांड्स रख रहे हैं पानी के हवाले से हो चाहे इर्सा एक्ट के हवाले से हो दरिया पे केनालों के हवाले से हो जिसके लिए भी नारे लगाए जा रहे हैं यकीनन इस पे असर होगा। हुक्मरान इस पे सोचेंगे ज़रूर हमारी उम्मीद। अॼु जे एहतजाज जो छा मक़सदु आहे ऐं रवादारी जेको एहतजाज आहे उन जो मेन मक़सदु छा आहे? मेन मक़सदु इहो आहे त जेको असांजी सिंध मां बल्कि हिन पूरे ख़िते मां रवादारीअ खे ख़तमु कयो वियो आहे। पारा चनार वारो वाक़ियो तव्हांजे साम्हूं आहे। असांजी सिंध जी धरती एक्स्ट्रा जुडिशरी मर्डर न चाहींदी। असांजी सिंध जी धरती हिनमहिल इंतिहा पसंदी खे रद्द करे चुकी आहे ऐं सिंधू दरिया ते जेके केनाल कढनि था ऐं सिंध जी धरती ते जेको कब्ज़ो कनि था हीअ सिंध जी धरतीअ जूं ॼायूं ही सभु माण्हू सिंध जा माण्हू इनखे क़बूल नथा कनि रद्द था कनि। अॼु असां हिनखे रद्द करणु आहियूं। कीअं पिया ॾिसो अॼोकी रैलीअ खे ऐं हुकुमराननि जे जिस्म ते जूअं चुरंदी आहे एहतजाजनि जो सिलसिलो जेको तव्हां ॾिसो पिया सॼी सिंध पाणीअ लाइ सरापा आहे एहतजाज आहे ऐं सिंध जे पाणीअ ते जॾहिं बि धाड़ो लॻो आहे सिंध जो
बचो बचो उथी बीठो आहे पाणीअ जो सिंधी पाणीअ जो हिकिड़ो कतरो बि न ॾींदा ऐं हीउ एहतजाज ओसिताईं जारी रहंदो जेसिताईं इहे गैर क़ानूनी छह केनाल जेके निकिरिया आहिनि उहे बंदि नथा थियनि ॿियो सिंध अमन जी धरती आहे हिते कंहिं बि इंतिहा पसंदि माण्हूअ खे इंतिहा पसंदि कुवत खे इंतिहा पसंदि जमायतुनि खे पेर धरण सिंध न ॾींदी सिंध सूफ़ियुनि जी दरज़मीन आहे सिंध भिटाईअ जी धरती आहे ऐं भिटाईअ जी धरती अमन लाइ सिंध जो हिकु माण्हू बीहंदो ऐं बीहंदो रहंदो। आख़िरकार छा मसइलो आहे जो हुक्मरान बज़द आहिनि इन छहनि केनालनि जे हवाले सां ऐं शाहनवाज़ डॉक्टर जे क़त्ल में मुलविस जेके पुलिस अफ़सर आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी बि न थी सघी? इहा असांजी जेका हुकुमरान धुर आहे उन्हनि हमेशह इंतिहा पसंदियुनि खे कब्ज़ो कयो ऐं हीअ मुल्क में वसीलनि जी जंग शुरू खां जारी आहे। पानी के मसले सबके हैं और रिलीजन एक्सट्रीमिज़म सब झेल रहे हैं, ऑनर किलिंग सबको हो रही है, तो वाई नॉट कि हम भी पार्ट बने ऐसे मार्चों का। और अब इंक्लूजन की जहाँ हम बात कर रहे हैं वैसे औरतों और मर्दों के साथ अब ख्वाजा सर लोग जो हैं वो मेन स्ट्रीम में आ चुके हैं और हम चाहते हैं कि इस तरह के मार्चेस में और भी ख्वाजा सर लोग शिरकत करें ताकि एक हम एक आवाज़ बनकर हुकूमत तक आवाज़ पहुँचाएं कि जो भी वो फैसले ले रही है वो आवाम के लिए नहीं है, वो शायद उनके अपने लिए है पर आवाम के लिए नहीं है वो फैसले। वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई आहे, औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि कीअं पिया सम्झो त हुकुमरान जे जिस्म ते जूअं चुरंदी आवाम खां ॾाढो कोन्हे को का सरकार आवाम खां ॾाढी कोन्हे का ऐं लाज़मी तौर ते दरिया बि पंहिंजो बचाईंदासीं, सिंध जो रवादारी ऐं सेकुलर तशख़ुस बि बचाईंदासीं, सिंध जो शऊर जेको आहे सो कंहिं बि इन जबर खे बर्दाश्त न कंदो। दरिया ऐं रवादारी सिंध जी सुञाणप आहे, सिंध जो जीअंदान आहे, सिंध जो सियासी वजूदी सवाल आहे। सो हुन में न सिर्फ़ु असां अवामी वर्कर्स पार्टी पर सिंध जूं ॿियूं खाबी दुर्जूं तंज़ीमूं फोरम इंसानी हक़ लाइ विढ़ंदड़ माण्हू सिविल सोसाइटी पॉलिटिकल सोसाइटी इन मामले ते गॾु आहिनि। जेके सिंध में छह केनाल ठहनि था उहे असां कॾहिं बि सिंध में छह केनाल ठहण न ॾींदासीं, सिंधू दरिया ते कॾहिं बि धारो हणण न ॾींदासीं। जेसीं ताईं सिसी में साह आहे त हिन सिंध धरती सां निभाइबो। जेको मार्च थियो आहे उहो वॾे में वॾो मार्च आहे, सिंध धरती ते कॾहिं बि असां धारनि खे कब्ज़ो थियण न ॾींदासीं। असां सम्झूं था त अॼु सिंध इहो ऐलान करे छॾियो आहे वाज़े त सिंधू कनाल ते को बि केनाल क़बूल न आहे ऐं सिंध अमन जी धरती रही आहे, रवादारी रही आहे। असां सूफ़ियुनि जी धरती जा रहिया आहियूं। अॼु सिंध जी सिविल सोसाइटी सहाफ़ी अदीबनि शागिर्दनि इहो ऐलान करे छॾियो आहे वाज़े त सिंधू दरिया ते धाड़ो क़बूल न आहे ऐं डॉक्टर शाहनवाज़ जा क़ातिल फिलफोर गिरफ़्तार कया वञनि। असांजी धरती शाह अब्दुल लतीफ़ भिटाई शाहिना शहीद बाबा सिंध हैदर बगजतो जी धरती आहे। सिंध जा माण्हू हाणे सुजाग थी चुका आहिनि, हाणे सिंध जा माण्हू रोडनि ऐं रस्तनि ते निकिरी आया आहिनि। असां हुकूमत खे चऊं था फिलफोर छहनि केनालनि जो ऐलान वापसि वरितो वञे। वॾी महिरबानी। इमदाद चांडियो साहब असां सां मौजूदु आहिनि। इमदाद साहब अॼु रैली खे मां सम्झां थो त पाकिस्तान जे हुक्मराननि खे ख़ुसूसन विफ़ाक़ खे जंहिं इहो हिकिड़ो ग़लति फ़ैसिलो कयो आहे जेको सिंध जे न रुॻो पर सॼे मुल्क जे मफ़ादनि जे ख़िलाफ़ु आहे त सिंधू मंझां जेके आहिनि से केनाल कढिया वञनि। इहो असांजो बुनियादी मुतालबो आहे त सिंधूअ ते हाणे कंहिं बि वधीक डैम ऐं कंहिं बि वधीक केनाल जी ज़रूरत न आहे। सिंध जो आवाम जेको पुछड़ी में रहे थो उन ते सिंधू दरिया ते पहिरियों हक़ु उन्हनि जो आहे ऐं ॿियो असांजो जेको मक़सदु वॾे में वॾो आहे उहो इहो आहे त सिंध हिकिड़ी रवादारी ऐं भाईचारे ऐं मुख़्तलिफ़ मज़हबनि ऐं मुख़्तलिफ़ अक़ीदनि जी धरती ऐं सरज़मीन आहे। शाहनवाज़ डॉक्टर जो जेको क़तल आहे उन क़तल खे असां सम्झूं था उन जा जेके बि ॾोहारी आहिनि उहे FIR में नॉमिनेटेड आहिनि, उन्हनि खे फ़ौरन गिरफ़्तार कयो वञे ऐं उन सां जेको खून नाहक आहे उन सां इंसाफ़ थियणु घुरिजे ऐं जुडिशल इंक्वायरी जो जेको गवर्नमेंट ऑफ सिंध फ़ैसिलो कयो आहे उन फ़ैसिले ते अमल दरामद थियणु घुरिजे। एहतजाजी रैली कढी आहे सिंधू ऐं सम्झो था त हुक्मराननि जे जिस्म ते जूअं चुरंदी या इहे एहतजाजनि जो अदा असां सम्झूं था त जुदोजहद पुरमन मार्च करणु असांजो हक़ आहे। जुदोजहद असांजी जारी रहंदी जेसि ताईं डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी अमल में नथी अचे, जेसि ताईं DIG ऐं SSP जेको हिनमहिल ताईं बेल बि उन्हनि नाहे वरिती पर उन बावजूद सरकारी गाॾियूं ऐं मरातूं हू इस्तेमालु कंदा रहनि था ऐं असां सम्झूं था जेसि ताईं क़ातिलनि जी गिरफ़्तारी अमल में नथी अचे असांजी जुदोजहद जारी रहंदी। बाक़ी सिंध हुकूमत हिनमहिल ताईं सिर्फ़ु FIR कढी ख़ामोश थी वेही रही आहे, उन खां पोइ हिनमहिल ताईं को बि क़ातिल गिरफ़्तार नाहे थियो। असांजी जुदोजहद जारी रहंदी जेसि ताईं डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी अमल में नथी अचे ऐं MNA खे डिसीट नथो कयो वञे। अॼु जो एहतजाज जेको
आहे दरियाए सिंध जे लाइ बि आहे जेको 6 कैनाल मुतनज़ा कैनाल जेको ठाहिया पिया वञनि सिंधू दरिया ते उन सां सिंध पंजाब जेको आहे सरसब्ज़ थींदो ऐं सिंध जूं आबाद ज़मीनूं बंजर थी वेंदियूं। सिंध जे माण्हुनि हूअं त एग्रीकल्चर तबाह आहे, डेल्टा तबाह आहे, पर सिंध जे माण्हुनि खे पाणी फुड़े लाइ तरसंदा। इन करे ही असांजे जापे जी जंग आहे, इंसाननि जी ज़िंदगियुनि जो सुवाल आहे। इन करे असांजी जे कैनाल जेसि ताईं इहो फ़ैसिलो वापसि नथो वरितो वञे इन मनसूबे के लाइ असांजी जारी रहंदी। बिल्कुलु मुसलसिल थ्रेट जॾहिं असां 13 अक्टूबर ते मार्च कयो तॾहिं बि थ्रेट हुआ। अॼु जे एहतजाज में बि असांखे मुसलसिल थ्रेट कयो पियो वञे, खुले आम प्रेस क्लब्स ते ऐलान कया पिया वञनि त असां पुरमन रवादारी ऐं दरिया बचाव मार्च न करणु ॾींदासीं। आउं सम्झां थी त इहो पुरमन एहतजाज असांजो हक़ आहे। सिंध पुरमन धरती आहे ऐं इन में पुरमन एहतजाज असांजो हक़ आहे। को बि असांखे को बि शिदत पसंद जुनूनी असांखे मना नथो करे सघे ऐं न ई असां हुन सां डिॼंदासीं, छो जो हीअ धरती असांजी आहे, वतन असांजो आहे ऐं एहतजाज असांजो हक़ आहे। अॼु हैदराबाद में जेको आहे सो पाणीअ जे हवाले सां सिंधूअ ते 6 कैनाल ठाहिया पिया वञनि, उन हवाले सां एहतजाज थिया आहिनि। ज़ाहिद भुरगड़ी ऐवान ज़रायत सिंध जो जनरल सेक्रेटरी असां सां मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। आख़िर हीउ एहतजाज रंग लाहींदो या न लाहींदो? वॾे अरसे खां वठी सिंधूअ ते कैनालनि जी तयारी कई पई वई मुशरफ जे दौर खां वठी, पर मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते उहे कैंसिल थींदा रहिया। वरी अची वियो आहे साम्हूं आबादगार बि एहतजाज में आहिनि, कॉम्परस धुरियूं बि एहतजाज में आहिनि, सिंध जूं सुजाण धुरियूं बि एहतजाज में आहिनि। छा था सम्झो हिन एहतजाज जो को रंग लाहींदो? बिल्कुलु इंशाअल्लाह रंग लाहींदो। मां पंहिंजी तकरीर में तव्हांखे चयो सिंध जे पाणी ते हिननि जी शुरू खां केॾी महिल कालाबाग डैम जो रिंग घटि अचे थो, केॾी महिल 6 कैनालनि जो रिंग घटि अचे थो, केॾी महिल चोलिस्तान जो रिंग घटि आहे। ॾिसो मां तव्हांखे तारीख़ में थोरी नंढी ॻाल्हि ॿुधायां। 1991 एकड़ में 48.75 मिलियन एकड़ फीट असांजो हिसो आहे। असांखे 48 जी जाइ ते 43 मिलियन एकड़ क्यूसिक पाणी खाली मिले पियो ऐं उहो चोरी वरी 30% मथां चोरी करे असांजो 10 मिलियन एकड़ फीट पाणी अॻे ई असांखे घटि मिले पियो। जेकॾहिं हीअ कैनाल ठहिया, मां अॼु तव्हांखे ॿुधायां थो कोटड़ी बैराज ख़तमु थी वेंदो। आख़िरी कैनाल बैराज आहे, कोटड़ी बैराज ख़तमु थियो, सिंध जा 2 वॾा शहर कराची ऐं हैदराबाद पीअण जे पाणी खां महरूम थी वेंदा हलिया। कराची जो इन करे जो कराची जो पाणी जेको आहे सो केबी फीडर जेको कलरी बगार फीडर खां पाणी कराची खे मिले थो। कलरी बगार फीडर कोटड़ी बैराज मां निकिरे थो। जे कोटड़ी में पाणी कोन हूंदो त केबी फीडर में किथां पाणी ईंदो? ऑब्वियसली उन में पाणी कोन ईंदो। पोइ कराची खे पाणी किथां ॾींदा? तव्हां हींअर K4 मनसूबो ठाहियो पिया, हींअर 1200 क्यूसिक तव्हां कराची खे ॾियो था। K4 मनसूबो ठहियो 1200 क्यूसिक ॿियो तव्हांखे ॾियणो पवंदो। 2400 क्यूसिक किथां ईंदो पाणी? तंहिंखां पोइ 800 क्यूसिक हैदराबाद जो आहे। हीउ तक़रीबन 24 ऐं 8 हीउ तक़रीबन 3400-3500 क्यूसिक पाणी आहे। हीउ किथां ईंदो अदा? जेकॾहिं मथे थिया त हीउ बैरन थी वेंदी हली। माना अवां चओ था त जेकॾहिं सिंधूअ ते कैनाल ठहिया त सिर्फ़ु ज़रायत या आबादगार मुतासिर न थींदो पर आम माण्हू बि मुतासिर थींदो। बिल्कुलु कराची हैदराबाद ॿिए जेके बि सिंध जा अनेक शहर जिन जो दारो मदार कोटड़ी बैराज ते आहे, ठठो बदीन सभु तबाह थी वेंदा हलिया। कंहिंखे पीअण जो पाणी कोन मिलंदो। बिल्कुलु जर अॻे ई खारो आहे, तमामु ॾुखी सूरत हाल थींदी। हीउ जियापो आहे सिंधियुनि जो। आख़िरी उमेदु आहे पाणी सिंध जो पाणी बि हलियो, सिंधी क़ौम बर्बाद थी वेंदी। ऐं हिकिड़ो आबादगारनि जे इतिहाद सां गॾु ऐं ख़ुदि आबादगार आहियां ऐं हिकिड़े आबादगार जी हैसियत सां बि आयो आहियां। 2 कढी वेंदा फ़ैसिला थी चुका आहिनि। असांखां पाणी फुरे ऐं ज़मीनूं फुरे, सो उन जे लाइ ही आबादगार बि सुजाग थिया आहिनि। यकीनन तौर ते सिंध जो फ़ैसिलो थियणो आहे सिंध जे, त सिंध ईंदड़ 10 सालनि खां पोइ अधु सिंध आबादी लाइक़ न रहंदी। सिंधी माण्हू छा थींदा? छो त न डेल्टा जो न सिंध जे 1.5 करोड़ माण्हुनि खे असर आहे जेके इन मां दरबदर थींदा। असीं घुर करियूं था प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान खे, तव्हां खां जेको बि फ़ैसिलो 8 जुलाई ते कयो अथव उहो महिरबानी करे तव्हां सां दॿाउ ते कयो आहे या रज़ा ख़ुशी सां कयो आहे। सिंध जे बर्बादीअ जो परवानो आहे, इन खे वापसि वठो। तव्हां लीड पिया कयो कॉम्परस सियासत खे, ऐं कॉम्परस सियासत हिन वक़्तु सिंधूअ ते कैनालनि बाबति जदोजहद हलाए रही आहे मुख़्तलिफ़ एंगल्स में, मुख़्तलिफ़ पंहिंजे नक़्ते फ़िक्र सां।
छा था सम्झो त जेकॾहिं इहे गॾिजी हिकु आवाज़ थी ऐं को गॾियल फ़ैसिलो के का वॾी का रैली कढिजे या को एहतजाज उन में तव्हां छा? ॾिसो आउं लीड कोन थो करियां, आउं हिकिड़ी सियासी जमायत जो सदर आहियां। असां हिकिड़ो इतिहाद ठाहियो आहे जंहिंमें मज़हबी मर्कज़ परस्त सभु जमायतूं आहिनि। असां वटि फंक्शनल लीग आहे, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ आहे, जमियत उलमा इस्लाम आहे, जमात इस्लामी आहे, असां वटि QAT आहे, मतिलबु सभु AJP आहे। असां वटि सभु जमायतूं हिकिड़ो एहतजाज ऐं हिकिड़ो अलाइंस ठाहियो आहे सिंधु दरिया बचायो तहरीक जे नाले सां। उन जे प्लेटफॉर्म ते बि करियूं पिया। जेके अलॻि अञा ताईं थोरो वक़्तु लॻंदो आहे, छो त तज़ाद प्रोग्रामनि जा तरीक़ेकार जा खोड़ हेठि तज़ाद आहिनि। आउं सम्झां पियो त हींअर जेके अलॻि अलॻि थियनि पिया, जेकॾहिं मथे होॾ ख़तमु न थी ऐं सिंध दुश्मन फ़ैसिला वापसि नथा वठनि, ऐं इहो तव्हांजो जेको सुवालु आहे, आउं ॾिसां पियो त महीने ॿिनि खां पोइ इहे सभु गॾिया वतंदा ऐं रुगो पार्टियूं न पर सिंध जा लखे अवाम निकिरंदो। तव्हां हमेशह इहो सोचियो था त हिन धरती जा जेके बि पुट आहिनि या जेके बि जोधा आहिनि हमेशह ईअं माठ करे वेहंदा। बहरहाल फेडरल क़यादत खे पूरी सिंध जे तरफ़ां इहो हिकिड़ो मैसेज आहे त सिंध धरतीअ जा हीअ अरॾा पुट तव्हांखे हमेशह साम्हूं ईंदा ऐं हमेशह तव्हां साम्हूं आॾो अटकाईंदा। तव्हां यज़ीदियत जी इंतिहा करे छॾी आहे। तव्हां पंहिंजे धरतीअ खे खपाइण में या पंहिंजे दंगनि खे खपाइण में का कसर कान छॾी आहे। त तव्हां अवाम जा छा थींदो, तव्हां हिन रियासत जा छा थींदो या तव्हां हिन सूबे जा छा थींदो? 6 कैनाल जेके गैर क़ानूनी सिंधु दरिया मां सिंधु दरिया असांजो जियापो आहे। हुकुमरान खे यादि हुजणु खपे असांजूं 2 मजबूरियूं आहिनि, हिकिड़ी सिंध जी वहदानियत ऐं ॿी सिंध जो पाणी। ॿिनि शयुनि ते असां न सौदेबाज़ी कई आहे न कंदासीं। दुनिया में कंहिं सां सौदेबाज़ी न कबी। इन जे करे नोख होश जा नोख न वठनि। सिंध खे जे सुकाइणु चाहियूं त हे पज़दार न रहंदा। सिंध आबाद आहे त मुल्क आबाद आहे। सिंधी माण्हू कॾहिं बि पाणीअ ते सिंध जे वहदानियत ते सौदो न कयो आहे। जेका नवां 6 कैनाल निकिरनि पिया उन्हनि जे ख़िलाफ़ अची जेका तंज़ीमूं गॾु थियूं आहिनि ऐं उन जो असांजो मक़सदु आहे त जेकॾहिं हीअ नवां 6 कैनाल निकिरंदा त सिंध सुकी वेंदी ऐं पाणी अॻे ई असां वटि तमामु घटि आहे। असीं टेल एरिया में आहियूं। असीं जेका पंहिंजो जेको आहे सो हमेशह जे बोड अचे थी उहा बि असां ते ऐं जे सोक अचे थी त उहा बि असां ते ईअं। सो इन लाइ असीं चऊं था त जेका बि ही पॉलिसियूं उन्हनि ठाहियूं आहिनि ऐं नवां कैनालनि जे लाइ पैसा रखिया विया आहिनि इहा ख़तमु कया वञनि। वफ़ाक़ में पीपुल्स पार्टी पार्टनर आहे वफ़ाक़ गवर्नमेंट जी ऐं पीपुल्स पार्टी खे खपे त उहा वफ़ाक़ में इहा आवाज़ उथारे ऐं इन खे ख़तमु कराए। 1975 पाकिस्तान खां अॻु में बि पंजाब सिंध जे पाणी ते कब्ज़े करण जी कोशिशि कई, लेकिन अंग्रेज़ कमिश्नर उनजो फ़ैसिलो कयो सिंध जे हक़ में ऐं उनखे पाणी न मिली सघियो। उनखां पोइ पाकिस्तान ठहण खां पोइ मुख़्तलिफ़ तरीक़नि जे ज़रिए सिंध जे पाणी ते कब्ज़ो कयो वियो। 1945 जे मुआदे जी ख़िलाफ़वर्जी कई वई। उनखां पोइ 1991 में वञी हिकिड़ो मुआदो ठहियो जंहिंमें चइनी सूबे जा वज़ीर आला वेठा ऐं उन्हनि सूबनि जे इरसा एक्ट मुताबिक़ का बि कैनाल कढणो हो त उनखां मंज़ूरी वठणी ऐं उनखां सवाइ पाकिस्तान जे आइन मुताबिक़ जेकॾहिं को बि कैनाल कढणो आहे दरिया मां आहे त CCI खां मंज़ूरी। हीअ सभु गैर क़ानूनी कमु थी रहियो आहे। न CCI जी मंज़ूरी आहे न इरसा एक्ट जी मंज़ूरी आहे। हीअ सिंध जो साह आहे पाणी। इहो जेकॾहिं पाणी ख़तमु थी वियो त सिंधी माण्हू अॻे इकलामिक इक़्तिसादी तौर ते बदहाल आहिनि, वधीक बदहाल थींदा। तंहिं करे सिंध जे माण्हुनि खे घुरिजे त गॾिजी करे जिदोजहद कनि। इन में न रुगो आबादकारनि जो मसइलो आहे या ज़मीन, इहा हर पाणी पीअण जो हर इंसान जो हक़ आहे, बुनियादी मसइलो आहे। तंहिंमें शागिर्दनि, हारनि, औरतनि, मज़दूरनि ऐं सभिनी खे गॾिजी जिदोजहद करण में मुंहिंजे ख़्याल में क़ौमी शहीद खां बि हिकिड़ो वॾो गॾियल जिदोजहद जो हिकिड़ो धरणो हणणु खपे। शहर बंदि थियणु खपनि, रोड रस्ता बंदि थियणु खपनि, हड़तालूं थियणु खपनि। उनखां पोइ कुझु असरु थींदो। वल्ला वज़ीर आज़म वरी इफ़्तिताह करे इहो ॿुधाए छॾियो आहे त खेर सिंध जे कंहिं एहतिजाज जी परवाह न आहे। जेसीं ताईं अवामी जिदोजहद में तब्दील न थींदासीं तेसीं ताईं असांखे नथा रोके सघूं। मुंहिंजी अपील आहे सिंध अवाम खे त गॾिजी करे हिन जिदोजहद ज़रिए पाणी जे ज़्यादती खे रोकियो वञे। अला कंदो इंशाल्लाह सुठे नमूने सां पुरसकून तरीक़े सां थी वेंदो। असां पंहिंजा सुठा अरेंजमेंट्स कया आहिनि ऐं मूंखे उमेदु आहे त ख़ुशतलूबी सां इहो इवेंट थींदो ऐं हिकिड़ी एग्ज़ाम्पल थींदी। हैदराबाद अमन जो शहरु आहे ऐं हिकिड़ो सुठो मैसेज वेंदो त हितां जा माण्हू जेके आहिनि पीस लविंग आहिनि ऐं हिकिड़ो पॉज़िटिव इमेज शहर जो
सूबे जो ऐं मुल्क जो कन्वे थींदो। ॻाल्हि ॿोल थी आहे जेके एहतिजाज कनि था उन्हनि सां इंतिज़ामी तौर ते? ॿिन्हिनि ग्रुप सां ॻाल्हि थी आहे। जेके रवादारी मार्च वारा आहिनि उन्हनि खे बि असां इंगेज कयो आहे त तव्हां को अहिड़ो हरकत न कजो जंहिंसां कंहिं फ़िरके जा कंहिं बि ग्रुप जा जज़्बात मुश्तिल थियनि, को शरपसंद नारो न हणिजो, को प्ले कार्ड्स, को बैनर्स अहिड़ा कोन न हुजनि। उन्हनि असांखे यकीन दहानी कराई आहे, बल्कि असांखे लिखत में अंडरटेकिंग ॾिनी अथनि त अहिड़ी को शइ न कंदा। त इन खे मद्देनज़र रखंदे असां होपफुल आहियूं त सुठे नमूने सां इहो इवेंट पंहिंजी पुॼाणी ते पहुचंदो। जी त जेको जो 4 जेके कैनाल निकिरनि पिया चोलिस्तान जा, उन जे हवाले सां जेको अॼु सिंध जो आबादगार जो तो सभु तंज़ीमूं ऐं सिंध जो आबादगार जे अंदाज़ में निकितो आहे। आउं त उन आबादगारनि उनजे शऊर खे सलाम पेश करियां थो जंहिं अंदाज़ में हिते गॾु थिया आहिनि। ऐं इहो पूरो ही छा पूरो सिंध गॾु थियो आहे। तव्हांखे ॿुधायां पूरे सिंध में हर गली में, हर घटी में, हर कोचे में, हर घर में एहतिजाज आहे। छाकाणि हीउ पाणी ज़िंदगी जो सुवालु आहे, हीउ हिकिड़े फ़र्द जो सुवालु कोन्हे, हीउ कश्मीर खां वठी कराची ते हर माण्हू जो सुवालु आहे। हिते पीअण जो पाणी जो खपे, हिते फसुलनि खे पाणी खपे, हर शइ खे पाणी खपे। ऐं पाणी जेको आहे सो असांखे इहो सिंध जे कैनालनि ते जेको आहे पाणी ते धाड़ो, दरिया ते धाड़ो, इहो नामंज़ूर आहे। अॼु कोई एहतिजाज तव्हांजे अॻियां वाज़े थो करे अॼु पूरे सिंध जो शऊर ते इकठो आहे ऐं उन जो मैसेज मोकिलियो आहे आला इस्लामाबाद खां वठी सिंध खां वठी इस्लामाबाद ताईं त तव्हांखे इहो वाज़े हुजणु खपे त इहो कैनाल इन अंदाज़ में कोन्ह ठहंदो जंहिं अंदाज़ सां तव्हां चाहियो था इहो कैनाल ठहे। हीउ सिंधी माण्हुनि खे लताड़ करे कैनाल ठाहे सघो था, पर इहो कैनाल इन अंदाज़ में कोन्ह ठहंदो। तंहिं करे महिरबानी करे ऐं वरी बि मुल्क ऐं पाकिस्तान ऐं सिंध ऐं जे भले ख़ातिर तव्हांखे गुज़ारिश थो करियां त इहो कैनाल और मनसूबो बंदि करियो, इन खे ख़तमु करियो ऐं सिंध जे माण्हुनि जी जेका तकलीफ़ जो जेको इफ़ाक़ो करियो। ऐं असांखे इहो कैनाल हर सूरत में नामंज़ूर आहे। वाज़े हिकिड़ी शइ आहे त सिंध जो माण्हू छा थो सोचे, हर पोरे त हर माण्हू हीउ पंहिंजी ख़ुशी सां निकितो आहे। हीउ माण्हू कोई इहो कोन्हे त ज़ोर ज़बरदस्ती आहे, पंहिंजी ख़ुशी सां आया आहिनि ऐं हिन माण्हुनि जो पैगाम आहे, इहो पूरे सिंध जो पैगाम आहे। अहिड़े नमूने तव्हांखे ॿुधायां त हाणे बदीन में एहतिजाज आहे, नवाबशाह में एहतिजाज आहे, मीरपुर ख़ास में एहतिजाज आहे ऐं हिकिड़ो सिलसिलो आहे। असांखे इनशाअल्लाह वोट जेसी का मुस्बत न मिलंदी इहो एहतिजाज ऐं सॼो सरापा एहतिजाज आहे, एहतिजाज जारी ज़ाहिर रहंदो। असांजो मुतालबो आहे त गैर कानूनी तरीक़े सां इंडस बेसन सिस्टम मां जेके नवां 6 कैनाल निकिरनि था उहे असांखे क़बूल कोन्हे, सिंध जी आबादगार खे उहे क़बूल कोन्हे। उनजो सबबु इहो आहे त इन्हनि जे निकिरण सां 60 लख एकड़ ज़मीन जेका असांजे हिन सिस्टम जे कमांड एरिया में आहे कान, उहा नई खणी था अचनि। सिंध जी टोटल जेका कमांड एरिया में ज़मीन आहे उहा आहे 1 करोड़ 22 लख एकड़। जॾहिं 60 लख एकड़ नई न्यू कमांड में अचे थी त इन जो मतिलबु आहे त अधु सिंध जी ज़मीन जेका आहे उहा जेका आहे हिन में मुतासिर थींदी। त सिंध जो माण्हू, सिंध जो आबादगार इन खे नथो मंज़ूर करे, क़बूल करे। पर हिकिड़ी ॿी तव्हांखे आउं ॻाल्हि ॿुधायां, तव्हां साफ़ी आहियो ऐं असांखां वधीक तव्हां सुजाॻ आहियो। सिंध जो 3 करोड़ खां वधीक माण्हू सिधो सो सिंधू दरिया जो पीए थो पाणी। जेकॾहिं तव्हां चवंदा तव्हांखे ज़िला ॿुधाए सघां थो, इहो ॿुधाए सघां थो, हीउ रुॻो आबादगारनि जो मसइलो कोन्हे, सिंध जे अधु आबादी जो मसइलो आहे। सिंध बर्बादु थींदी, वीरान थींदी, तबाह थींदी, लॾपलाण थींदी ऐं जितां लॾपलाण थींदी त सिंध जो माण्हू लॾे किथां वेंदो, यकीननि शहरनि में ईंदो, शहर पंहिंजा अॻे ई तबाह आहिनि। त इन करे जेके कुवतूं हिन मुल्क ते इहे पंहिंजा फ़ैसिला मड़ीनि थियूं उन्हनि खे इहो फ़ैसिलो वापसि वठिणो पवंदो। सिंध जी तालीम तबाह, सिहत तबाह, रोज़गार तबाह, हे जेको पाणी जी लप हुई उन ते बि जेको आहे धाड़ो। असांजो मुतालबो इहो आहे त जेको आसिफ़ ज़रदारी इन जेका ऐवान सदर में वेही सिंध सां वेदन कई आहे उनखे फ़ौरन जेको आहे रद्द कयो वञे ऐं सिंध असेंबली जेका आहे त रेज़ोल्यूशन पास करे त असां हिननि कैनालनि खे मुकमल तौर रद्द था कयूं ऐं हीउ फ़ैसिलो फौरी तौर वापसि वरितो वञे ऐं जेको कमु हले पियो त फौरी तौर ते बंदि कयो वञे। चवंदा जेके सिंध मां 6 कैनाल निकिरनि पिया कंहिं बि सूरत में इहे असांखे क़बूल न आहिनि। सिंध में जेके कैनाल आहिनि इहे निकिरण खां पोइ असां सिंध सॼी भड़बांग थी वेंदी, सिंध जेको आहे सो गैर आबाद थी वेंदी। असीं चऊं था त बाबा हीअ जेका असांजो गैर सियासी प्रोग्राम आहे ऐं हीअ आबादगार हाणे रोडनि ते आहिनि, जेकॾहिं इहे कैनाल ठहिया त असांजो जियापो हिते कराची हैदराबाद ॿियो छो शहरी आबादी माण्हुनि खे पीअण जो पाणी नसीबु कोन्ह थींदो। असांजा खूह जेके आहिनि उहे बि खारा थी वेंदा। असांजो जर अॻे ई खारो आहे। अॻे बि असां वटि हींअर बि सखर बैराज ते वाराबंदी हले पई।
अधु पाणी असांजो हींअर बि अधु पाणी आहे। हाणे जेकॾहिं इहो कैनाल ठहिया त 60% असांजो पाणी ख़तमु थी वेंदो। जेकॾहिं 60% असांजो पाणी ख़तमु थी वियो पोइ इहा भयानक जेका सूरत हाल ईंदी, जेका इंसानी आबादी जे लाइ जेका ईंदी, जिते रहण हिते जीअण जंजाल हूंदो। 2 करोड़ खां मथे आबादी आहे कराची जी, उनखे पीअण जो पाणी कोन मिलंदो। हैदराबाद खे, सखर खे, कंहिं बि शहरनि खे जॾहिं पीअण जो पाणी न हूंदो हमेशह इहो सिलसिलो न रहंदो। हाणे घटि में घटि रोडनि ते जॾहिं आबादगार आहे, सिंध जो हारी आहे, वकील आहे, असीं सभु आबादगार रोडनि ते आहियूं, त आईंदे वरी बि तोखे सिंध में अचिणो पवंदो। असीं चऊं था त जेको आहे सो ईंदड़ वक़्त में सिंधी माण्हू तव्हांखे वोट ॾियण लाइ 100 दफ़ा सोचींदो। महिरबानी करे हिनखे ख़तमु करियो। हा, ही जेको आहे सो 6 कैनालनि जे ख़िलाफ़ु इशू आहे, जेके पंजाब पाकिस्तान ठाहे रहियो आहे, पाकिस्तान गवर्नमेंट, उन सां सिंध जूं ज़मीनूं बर्बाद ऐं तबाह थी वेंदियूं हलियो। असांजो सॼो लाड़ पट सुकी वेंदो हलियो। लाड़ सां गॾु असां वञी सखर ताईं रसंदासीं। हीअ जेका डेली पंहिंजो डेल्टा आहे बदीन खां, उहा 35 लख एकड़ ज़मीन जेका अॻे ई दरिया गिड़कायो वियो आहे, ऐं 900 पंहिंजो 90 किलोमीटर डेली जेका आहे सा दरिया गिड़काए पियो। हीअ उन जे ख़िलाफ़ु प्रोटेस्ट आहे, जेको अॼु ही पहिरियों प्रोटेस्ट आहे। उन खां पोइ बदीन आहे, मीरपुर ख़ास आहे, नवाब शाह आहे। नाज़रीन, प्रोग्राम हैदराबाद टाइम्स में अवांखे ॾेखारियोसीं त रवादारी कमेटी जे तरफ़ां जेको रवादारी मार्च कयो वियो आहे, उनखां अलावा सिंधूअ ते जेके 6 कैनाल कढिया पिया वञनि, उनजे ख़िलाफ़ु रैली कढी वई। अॼु रवादारी मार्च ऐं जेको आहे सो आबादगार इत्तेहाद जी जेका रैली हुई, उन्हनि घुर कई आहे त सिंधूअ जे मथां जेके 6 कैनाल कढिया पिया वञनि उहे गैर क़ानूनी आहिनि, उन्हनि खे ख़तमु कयो वञे। जॾहिं त उमरकोट जे डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे क़त्ल में मुलविस जेके पुलिस ऑफिसर आहिनि, DIG, SSP समेत जेके उन में मुलविस अमलदार आहिनि या जेके माण्हू आहिनि, उन्हनि जे गिरफ़्तारी छो कई वञे, उनखे गिरफ़्तार कयो वञे। जेकॾहिं उन्हनि खे गिरफ़्तार न कयो वञे शाहनवाज़ कुंभर जे कातिलनि खे, त हीउ जेको एहतजाज जो सिलसिलो हूंदो ऐं रवादारी मार्च जो जेको सिलसिलो हूंदो उहो जारी व सारी रहंदो। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाइण जे पहुतो आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान ज़फ़र हकड़ो खे ॾींदा इजाज़त। तेसिताईं सदाईं गॾु।